नाज़िम बदीन में भी शीदी एक्टिव कमेटी पारां सकाफ़ती रैली कढी वई। मरसूम मरसूम सिंध न ॾेसूं जा नारनि जो अहवाल अली मोहम्मद शाणी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन जी तो सकाफ़ती ॾियारो जीअं जी वेझो अची रहियो इन हवाले से बदीन ज़िले में सरगर्मियूं तमाम तेज़ थी वियो। अॼु शीदी एक्टिव कमेटी तरफ़ां बदीन के मुख़्तलिफ़ चौकनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि का रैली कढी एवाने सहाफ़त पिया आहिनि। अचो तो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त सकाफ़त के हवाले से वधीक संदन छा चवण आहे। शुक्रगुज़ार आहियूं धरती टीवी वारनि जा जिन हेॾे वॾे ॾियारे ते जिते सॼी सिंध गॾिजे थी ऐं उते सॾु ॾिनो आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो। असां उन्हनि जे नारे खे जेको आहे सो अॻिते वधाईंदे इहो वचन था कयूं कि शीदी एक्टिव कमेटी सिंध जे मिड़नि ऐं मसइलनि में सिंध जे पाणियुनि खां वठी हर मसइले ते जिते बि धरती टीवी वारनि असांखे सॾु कयो त असां इंशाअल्लाह उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं असांजो इहो नारो आहे जंग करेसूं सिंध न ॾेसूं सिंध न ॾेसूं मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। टीवी असीं तुरत आहियूं जे माना इन सिंध टोपी अजरक जे प्रोग्राम जे उनवान सां असां शीदी एक्टिव कमेटी तरफ़ां बदीन सिटी तरफ़ां इशालदान प्रोग्राम अजरक टोपी जो कढियो आहे। इंशाअल्लाह 5 दिसंबर ते असीं धरती टीवी सां गॾु हूंदासीं। धरती टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं इहो सकाफ़ती ॾियारे ते इल्मु पिरायो सिंध संवारियो जो उनवान ॾिनो आहे ऐं असांजी बि इहा कोशिशि रही आहे त सिंध में तइलीम हुजे ऐं हर माइट पंहिंजे ॿार खे तइलीम जे ज़ेवर सां नवाज़े ऐं इंशाअल्लाह ताला असांजी सकाफ़ती जेका रैली आहे सा 5 दिसंबर ते गॾु हूंदी मीडिया ग्रुप सां। नाज़रीन धरती टीवी जे स्लोगन इल्मु पिरायो सिंध संवारियो जे उनवान सां शीदी एक्टिव कमेटी तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैली कढी हिते पैदल एवाने सहाफ़त जेके शीदी कम्यूनिटी सां लाॻापियल माण्हू आहे उन्हनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण आहे त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं 5 दिसंबर ते थींदड़ सकाफ़ती ॾियारे में शीदी कम्यूनिटी तरफ़ां भरपूर नमूने सां ईद जा करे मल्हाईंदासीं। कैमरामैन गुलाम से चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाणी धरती न्यूज़। मीरपुर बठोरे में टी फिशरीज पब्लिक स्कूल में सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई हुई जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टिप्स पेश करे सिंधी सकाफ़त खे भेटा पेश कई। तफ़सील लाइ पेश आहे अशरफ चांजो जी हीअ रिपोर्ट। इल्मु पिरायो सिंध संवारियो जी फ्री एट धरती टी जे ऐलान खां पोइ ते मीरपुर बठोरे मुख़्तलिफ़ जेको हाई स्कूलनि में पब्लिक स्कूल में तकरीब मुनक़िद कयूं पियूं वञनि। अॼु दे फ्रेशिस्ट पब्लिक हाई स्कूल मीरपुर बठोरे में शानदार तकरीब मुनक़िद कई वई आहे जिते शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ टेबलूं पेश कया विया आहिनि। उन सिलसिले में असां उस्ताद शागिर्द ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको हीउ सकाफ़त जो ॾियारो तव्हां कीअं मल्हाईंदा, तव्हां कीअं तयारी वरिती हुन चो सां ॻाल्हि ॿोल करियूं। हमा सिंधी आ सिंध मथा सर घोरींदस आज़ादी मुंहिंजी मंजिल आ तलवार तुंहिंजी मां टोड़ींदस हिन धरती ते कर ज़ुल्म भले हिन धरती ते कर ज़ुल्म भले हिकु ॾींहुं त हिसाब सहणो आ तुंहिंजा कूड़ा क़ाइदा ए कातिल रत जी आ नदी में लोहणींदस हा मां सिंधी आ सिंध मथा सर घोरींदस। असीं धरती टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जेके आया अॼु तमामु ख़ुशि नसीब आहियूं जो असां सिंध में पैदा थिया आहियूं। सिंध असांजी माउ आहे ऐं असां जेको आहे अॼु सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं माना असांखे जाम ख़ुशी थी आहे ऐं अॼु असां रैली कढंदासीं कढंदासीं। अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे मुंहिंजी प्यारी मान वारी सिंध। जनाब सदर सिंध पाकिस्तान जो ॿियो सूबो आहे। सिंध जी तारीख़ 6000 साल पहिरीं शुरू थी हुई जंहिंमें सिंध जो मुख़्तलिफ़ तहज़ीब ऐं सकाफ़त जो नमाज़ जिन में सिंध जी वादियुनि जी तहज़ीब मोहनजोदड़ो ऐं आर्यन ख़ानदान जी हुकूमत जो दौरीन मौजूदु आहे। जनाब सदर केतिरा ई सिंधी हुकुमरान आहिनि जंहिं सिंध जी फतेह हासिल कई जंहिंमें मोहम्मद बिन कासिम ऐं सिकंदर एज़म जहिड़ा हुकुमरान मौजूदु आहिनि जॾहिं त सिंध एशिया जे ॿिनि इलाइक़नि में बि फतेह हासिल कई। जनाब सदर सिंध जी भलारी ज़मीन केॾी न ख़ुशनसीब आहे जो इन केतिरनि ई वलियनि बुज़ुर्गनि ऐं साले ॿारनि खे जनमु ॾिनो आहे जंहिंमें भिटाए जहिड़नि बहादुरनि कलंजर जहिड़े कंधारनि ऐं होशी जहिड़े होशियारनि खे जनमु ॾिनो आहे। असीं शुक्रगुज़ार था जीअं त दी फिक्चर पब्लिक हाई स्कूल जो असीं हिते ॾाढो मल्हाए रहिया आहियूं। 5 दिसंबर ते असीं रैलियूं कंदासीं दी फिक्चर में असां खाखा ऐं तकरीरूं कयूं जीअं सिंध कंदी गुल चढ़नि होॾकार उंजर ते मोर नचनि ए जीजर सिंध जे सीने ते न गैर हुजनि न गरदार हुजनि बसि माण्हू अहिड़ा हुबदार हुजनि बसि माण्हू अहिड़ा हुबदार सिंध गाॾी में न मोड़ मुड़नि न कुंजूं खुसनि बसि प्यार हुजे बसि ख़ुशी हुजे बसि प्यार हुजे।
पखी सब हंज के मारू मंज अचे बुबाज धरती जा असां मुंहिंजो स्कूल नालो त फ्यूचर पब्लिक हाई स्कूल आहे। अॼु असां एकता ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं असां 5 दिसंबर ते बाक़ाइदा रैली में वेंदासीं। नाज़रीन तव्हां त फर्स्ट पब्लिक हाई स्कूल जे शागिर्द शागिर्दनि उस्तादनि जा वीचार ॿुधिया।